तव्हांखे ॿुधायूं त मुबैना पुलिस मुक़ाबले में मारिजी वियल ॾोहारियुनि जो रिकॉर्ड साम्हूं अची वियो आहे। इरफान शेख मथां खैरपुर ज़िले ऐं शहीद बेनज़ीराबाद एयरपोर्ट थाणे ते 2 केस दाख़िल थियल आहिनि। लाड़काणे मां अहम ख़बर अवां सां शेयर कयूं पिया। मुबैना पुलिस मुक़ाबले में मारिजी वियल ॾोहारियुनि जो रिकॉर्ड साम्हूं अची वियो आहे। इरफान शेख मथां खैरपुर ज़िले ऐं शहीद बेनज़ीराबाद एयरपोर्ट थाणे ते 2 केस दाख़िल थियल आहिनि। SSP डॉक्टर मोहम्मद इमरान खान जो इहो चवणु आहे त ॾोहारी मुजीबुर रहमान खोसो ते कराची जे शाह लतीफ़ थाणे ते 7 केस दाख़िल थियल आहिनि। अहम ख़बर खां अवांखे आगाह कयूं पिया। लाड़काणे में मुबैना पुलिस मुक़ाबले में मारिजी वियल ॾोहारियुनि जो रिकॉर्ड साम्हूं अची वियो आहे। SSP जो चवणु आहे त इरफान शेख मथां खैरपुर ज़िले ऐं शहीद बेनज़ीराबाद एयरपोर्ट थाणे ते 2 केस दाख़िल थियल आहिनि। तफ़सील मालूम कंदासीं। असां सां लाइन ते मौजूद आहे लाड़काणे मां आवाज़ न्यूज़ रिपोर्टर रशीद समू। जी रशीद, छा तफ़सील आहिनि, आगाह कजो। जी बिल्कुल, गुज़िरियल राति तालके थाणे जी हद में मुबैना पुलिस मुक़ाबलो थिया जंहिंमें 2 ॾोहारी पुलिस मारजण जी उन पुलिस दावा कई हुई, जंहिंमें इरफान वलद पीर बख्श उर्फ अब्दुल मजीद शेख ऐं ॿियो ॾोहारी जेको आहे मुजीबुर रहमान वलद मोहम्मद आलम खोसो उन पुलिस मान जी उन्हनि खे दावा कई हुई ऐं इन्हनि जो जेको रिकॉर्ड आहे उहो साम्हूं अची वियो आहे। इन हवाले सां लाड़काणे जो SSP आहे डॉक्टर मोहम्मद इमरान खान, उन सां असांजी ॻाल्हि ॿोल थी आहे त SSP जो चवणु आहे त इरफान शेख मथां खैरपुर ज़िले ऐं शहीद बेनज़ीराबाद एयरपोर्ट थाणे ते 2 केस ऐं खैरपुर में 1 केस ऐं लाड़काणे ज़िले जे दड़ी थाणे सिविल लाइन हैदरी थाणे तालके थाणे ऐं रशीद वगण थाणे समेत 12 केस इन ॾोहारीअ ते दाख़िल थियल आहिनि। हीउ जेको आहे एक्टिव SSP जो चवणु आहे त एक्टिव ॾोहारी हो जेको आहे हितां ॾोह करे मुख़्तलिफ़ ज़िलनि में बि ॾोह कंदो। ऐं ॿियो जेको ॾोहारी आहे SSP जो चवणु आहे मुजीबुर रहमान खोसो उनजे मथां कराची शाह लतीफ़ थाणे ते 7 केस दाख़िल थियल आहिनि ऐं खैरपुर ज़िले में 1 केस दाख़िल थियल आहे ऐं लाड़काणे ज़िले जे तालके थाणे समेत 9 केस उनजे मथां बि दाख़िल थियल आहिनि। SSP जो चवणु आहे त ही 2 ॾोहारी जेके आहे उहे कराची, नवाबशाह, खैरपुर, लाड़काणे में सरगर्म ॾोहारी आहे जिन खे राति मुक़ाबले में इन्हनि खे उहे मारिजी विया आहिनि। ऐं मां तव्हांखे ॿुधायां त वधीक SSP जो चवणु आहे त वधीक इन्हनि जो ॿियो रिकॉर्ड आहे उहो बि चेक कयो पियो वञे। जी ठीकु आहे, मुंहिंजी महिरबानी रशीद अपडेट करण लाइ।